एडी देर कही है जानू बेबी किथे कोड़े का बढ़िया फर्द कर के छई दस अब मलूका हाँ फाड़े हुई कुत्तन टुकाए हुई छा टोनी तो जो हाँ वा या फुकणो आ जो फाटी पवंदो जानू बेबी एड़ा छिड़के न भराई कर किते हार्ट फेल न थी वने हार्ट फेल इयो छाए मुझो मतलब है त यो मर्द दिल वारन खे लगंदो आ टोनी तू बुधाए न तू मुसा कितरी मोहब्बत कंदो ही असल में एड़ी तरह जी ना ठही जे में मां तो के तोरे बुधाए त मां तो सा केतरी मोहब्बत कंदो आ मुझो मतलब है त ठहराणी पवंदी पोए ब खबर तो पवे ना तो तू मुसा कितरो प्यार तो करी जानू बेबी जेतरा आसमान दे तारा न मां तो सा ओतरो प्यार तो कया समुंड में जेतरो भी पानी है ना एतरो है ना टोनी जो तो सा प्यार आ यो कोड़ो तो अजा एंट्री आनी ख्वार थियो आ टोनी बुधो आए तो तमा कमदार ते पुलिस जी बच कराई आए यो कोड़ो जल्द थिंदो सोड़ो इने लालू साहब सा देर पातो आ हाने खबर बंद त लालू साहब केडी बड़ी आफत जो नालो आ उनके एतरो तंग न कयो बेचारो पोड़ो आ पोड़ो आ जे कने पोड़ो आ तो छो तो नौजवान जे विच में गेबी हणे तुझे मुझे प्यार जे विच में छो तो यो पीवीसी वाली कुंडी हणण जी कोशिश करे केंजी पीवीसी कोड़े के पकड़े विधो आ जो पुलिस का पकड़ता करायोस मलूका इने तो मुके अगे ही बायूं अन आई बियोरी लालू साहब के मचरायो तस हाणे तो यकीन नहीं हो जेल वने ही वने तू हाणे जल्दी कर मुझे ला जेको तोहफो आंदो थई ना वो दे त मां हाण वन्या जानू बेबी मुझे प्यार जी पेरी निशानी ई छलड़ो मां तो के पेजे हथन सा तो पारायण चाहे सो स्वीट टोनी बड़ो को होशियार रही दे मारी शेरई मलूका के राजी तो करी रुगो इन छले में कम कोनल दई सुबाणी इंदी मैं 1000-2000 खर्ची दी जे हाँ खोल खोल सुबाणे अच जे दीदो दे 2000 रुपया खर्च लाए तू मां तू ना मां तू ना अगते तो वध तू ना हां ॾाढो भलो आई घट तू बुलाए सॼे ॻोठ खे बाहि ॾेई छॾी अथई ॿुधो शादी मूं ताईं लॻे सो स्वीट आई लव यू आई लव यू ओ बेबी हिला दिया तूने भी हिला दिया मलूका के रही मूंखे नथी सुञाणी माया माया कमदार कोड़ो जेके बुख कयो आहे सोड़ो मानी खरा न त मां मरी वेंदो साईं अथई खिसे में रुपयो बि कोन ऐं मरी जो किरायो किथां आणींदे ओॾा मरी न मतलब त गुज़ारे वेंदुसि सफ़ा मरी वेंदुसि भली गुज़ारे वञ पोइ मां छा कयां मलूका थोरा जा घणा टुकर मुंहिंजा तुंहिंजे पेट में हूंदा मां हाणे रूपो छा मुंहिंजो ख्यालु कर त मां मरी वेंदो साईं हिन महिल मां मानी किथां आणियां तू पंहिंजे पाण खे पुलिस जे हवाले छो नथो करी जेल में मानी जाम मिलंदई न न पुलिस मोचड़ा आणंदी मां मोचड़नि जो सफ़ा कचो हा मलूका जेकॾहिं मूंखे मोचड़ा लॻा न मां उहे ॾोह बासींदुसि जेके मूं अॼु ताईं कया ई न आहिनि पर पोइ बि बुख मरण का त भलो अथई न भला खीसे के अथनि कुझु पैसा त ॾे न मां मानी सानी खावां खीसो मूंखे किथां आयो खीसो भला रहिजे पलांद में ॾिस मायूं ॿधंदियूं न मथां उते हुजे मूं वटि हींअर कुझु बि कोन्हे कोड़ा भला मां हिते लिकी वियां थो तूं घणा का ओभर सोभर खणी आ मथां का बचल हुजे मानी सवेर कई असे जेका थोड़ी घणी बची न उहो कुत्ते खे ॾेई छॾीसीं भाई कुत्ता बि कोड़े खां भला थी विया कोड़ा मां हींअर हितां अचां पई न त परे करे सिपाही बि अचनि पिया मलूका पोइ सवेर छो न ॿुधाई मुंहिंजे ज़हन मां ॻाल्हि निकिरी वई न मलूका मां फ़िलहाल खिस्क सूरत थो पढ़ां चङो ताम तयारु करी न पोइ हिते रखी वञजांइ मां फिरी गिरी खाई वेंदुसि ठीकु आहे पर थी मुंहिंजी ताम तो खाए अंगूठो कोन थो खाई हरू भरू पे गोठ मो लडो खणो कहे त कुछ भी कोन माथे तो कुछ कोन थो पर लालू ॾिस न कराची वञी करतब ॾेखारिया न कराची में उन करतब त ॾेखारिया पर पंहिंजो ॻोठ त बचाए वतई न तू पंहिंजी भेण ते अख रख भेण ते जेका ॿार वते थी करतब ॾेखारींदी जल पंहिंजी मलूका भेण खे छो घर में छो नथी वेहे मज़ो कोन थो अचेसि छा ॾिस चिलकड़ी तू मुंहिंजी धीअ ते इल्ज़ाम न ॾे ॾेठ हाणे ॻोठ में आई आहे ॻोठ त घुमंदी फिरंदी न मां चिलकड़ी सही थी चए चओ मलूका खे त तोरो ब्रेक ते पेर रखे हरू भरू जंगू न हणे मिठल तोखे बि इहो यादि रहे त मुंहिंजी धीअ मुंहिंजी कज़ीअ जी धीअ जेकॾहिं ॻोठ जे कंहिं बि माण्हू न ते अखि खई न त हुनजो अखियूं कढी छॾींदसि वाह वाह मासी वाह वाह जेसि ताईं तूं वञी ॿियनि जूं अखियूं कढे
तेसि ताईं वञी हुनखे को न को कोरट ताईं पहुचाईंदो। मिठल इन चिलकणी जे वात ते वटो था रख कार ज़बानी अलाए छा पई थी ॻाल्हाए। हाँ, चिलकणी सही थी चए। जॾहिं काने मलूका ॻोठ में आई आहे घर में त वेही कान थी, थोरो संभालीस। बस हाणे बस मिठल अचे त सम्झायांसि थी। तूं बि ज़ाल जे चवण ते पंहिंजी भेण जे पोयां पइजी वई मिठल। हाणे ठहियो वञी हाणे पिणे पीरू पेटीअ जी जांच वठ किथे तो पेट जे पोयां धिका खाईंदो अथई। मां छॾ हुनखे, पेट वञी ॿाहिरि भरे, बाक़ी थोरी कुंड खाली हूंदसि न उहा अची घर भरींदो। हा, ऐं उहा जेका कुंड अथसि न उहा कुंडड़ी कुंड भरींदे भरींदे असांजी कुन्नी ख़ाली थी वेंदी। ॿुध ॿुध मिठल भेण जे मथां मलामत लथी हाणे पिणे पीरू पेटीअ जी थी पाड़ कढे। पाड़ नथी कढांसि, सच थी चवांसि मामी, सच। ऐं हुअं बि सच कोड़ो हूंदो आहे। ॿुध त सही। बस कर, चुप। हाँ हाँ वञीस पोयों मैं सुना साल जा मुरी ते शर्म ई कोन थो अचे। ड्रामा सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ जा तमाम एपिसोड हाणे ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।